जी नाज़र, फिशर फोरम पाकिस्तान जो चेयरमैन मोहम्मद अली शाह इस्लाम कोट प्रेस क्लब में अहम प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। अचो त तव्हांखे प्रेस कॉन्फ्रेंस ॾेखारियूं। उम्मीद है तो तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। पाकिस्तान फिशर फोरम हिन प्रेस कॉन्फ्रेंस में समूरे साथी दोस्तन के खुशामदी चऊं था। हिन प्रेस कॉन्फ्रेंस में तव्हांजी शिरकत ऐं दिलचस्पी लाइ इंतहाई फ़राइता आहियूं। साथी दोस्तों, अॼु असां तव्हां ॾाढो थर में कोल माइनिंग ऐं कोल पावर प्लांट ज़रिए बिजली पैदा कंदड़ मनसूबनि जी माहौलियात ऐं इंसानी सिहत ते पवंदड़ असरनि मुतलिक़ तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। इहा हक़ीक़त आहे त दुनिया जे माहौलियाती माहिरनि ऐं मौज़ूद समाजनि जा सुजाग माण्हू कोयले खे इंतहाई ख़राब या गंदी तवानी सम्झनि था। इन खां सवाइ पूरी दुनिया में इन नमूने जी तवानाई ख़िलाफ़ मज़ाहमती तहरीकूं हली रहियूं आहिनि। दुनिया में केतिरा ई मुल्क कोल पावर प्लांट्स मां बिजली पैदा करण खां वापसि मोटी रहिया आहिनि, जॾहिं त असांजी हुकूमत कोयले मां बिजली पैदा करण खे वधीक अहमियत ॾेई रही आहे ऐं पाकिस्तान में इनखे वॾे पैमाने ते वधाए बि रही आहे। कोयले मां बिजली पैदा करण बदिरां तवानाई जे बहिरान सां माॾो अटकाइण लाइ सस्ती ऐं माहौलियात दोस्त तवानाई लाइ हुकूमती पॉलिसी असांखे मुश्किल सां ॾिसण में मिलंदी। मिसाल तौर असांजो मुल्क 3 लख मेगावाट क़ाबिल तजदीद यानी रिन्यूएबल एनर्जी ऐं हज़ारे मेगावाट बिजली सोलर सिस्टम मां पैदा करण जी सलाहियत रखे थो। साथी दोस्तों, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त साल 2013 खां मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोयले मां बिजली पैदा करण जा प्लांट लॻाइण जो रुझान तेज़ी सां वधी रहियो आहे। जीअं सिंध ऐं बलोचिस्तान जे सामूंडी किनारनि, कराची, हब, ग्वादर ऐं थरपारकर में तेज़ी सां कोयले मां पैदा कंदड़ बिजली जा प्लांट लॻाया पिया वञनि। उन्हनि मां केतिरा ई प्लांट अॻई मुकमल थी चुका आहिनि, जॾहिं त केतिरा ई मनसूबा ठाहिण जे अमल मां गुज़री रहिया आहिनि। कोयले मां पैदा थींदड़ बिजली जी वधंदड़ मनसूबनि सबबि माहौलियात ऐं इंसानी सिहत जा संगीन मसइला पैदा थियण शुरू थी विया आहिनि। ईंदड़ वक़्त में इहे मसइला वधीक संजीदा सूरत हाल इख्तियार करे वेंदा। इन हक़ीक़त खां सवाइ क्लाइमेट रिस्क इंडेक्स मूजिबि पाकिस्तान दुनिया में मौसमी तब्दीलियुनि खां मुतासिर थींदड़ 7वां नंबर मुल्क आहे। हिन वक़्तु थरकोल में 13 ब्लाकनि मां सिर्फ़ 3 ब्लाकनि ते कमु हलंदड़ आहे। इन सां गॾोगॾु कोयले मां बिजली पैदा करण जा पावर हाउस पूर्ण तामीर थी रहिया आहिनि, जॾहिं त खाणियुनि जी खोटाई ऐं कोयले मां बिजली पैदा करे वॾे पैमाने ते थरपारकर जे इकोसिस्टम खे तबाह कयो पियो वञे। इन खां अलावा थर जे अवाम खे सनद रोज़गार ऐं ज़मीन जे तारीख़ी हक़ खां बेदख़ल कयो पियो वञे ऐं थर जे अवाम जी सिहत, थर जो फितरी हुसन, थर जी रंगारंगी वारी सकाफ़त ऐं झर जे पाणी जे कुदरती वसीलनि खे वॾे पैमाने ते नुक़सान रसायो पियो वञे। असांखे सोचणो पवंदो त कोयले मां बिजली पैदा करण तरक़ी न पर तबाही आहे। कोयले सां हलंदड़ बिजली जे मनसूबनि सां मां ग्रीन हाउस गैसेस ऐं गर्मी पद में वाधारे सां गॾोगॾु फ़ज़ाई, आबी ऐं ज़मीनी आलूदगी जहिड़ा माहौलियाती मसइला जनम वठंदा। कोयले मां बिजली पैदा करण जे मनसूबनि मां माहौलियात ऐं सिहत ते इंतहाई नाकारी असर पवंदा। बिजली घर में कोयले जे ॿरण सां पार्टिकुलेट मैटर, नाइट्रोजन ऑक्साइड, सल्फर डाइऑक्साइड, मरकरी ऐं कार्बन डाइऑक्साइड जहिड़ा केतिरा ई आलूदा मादा ख़ारिज थियनि था। ये आलूदा मादा इंसानी सिहत ऐं माहौलियात खे ख़राब मुतासिर कनि था। उन्हनि आलूदा मादनि मां पैदा थींदड़ मसइलनि दिलि, फिफड़नि, साह जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां अलावा फ़ज़ाई आलूदगी, आबी वसीलनि खे ज़हरीलो बणाइण ऐं धुंध ऐं तेज़ाबी बारिश क़ाबिल ज़िक्र आहिनि। ताज़ो हिकु आलमी इदारे खां करायल स्टडी मूजिबि हिन थर में कोयले जे खाणियुनि ऐं पावर हाउस जे हिकु वॾे मजमूए ठाहिण जी रिथ पेश कई वई आहे, जिन मां जुमिले 9 पावर हाउस रस्ते टोटल 6 खां 10 गीगावाट बिजली पैदा करण जी सलाहियत हूंदी। रिथियल पावर हाउस मां तमामु वॾी मिक़दार में हवा जी गिलाज़त, मरकरी ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस ख़ारिज थींदी रहंदी, जंहिं सबबि थर वारो इलाइक़ो गिलाज़त जे लिहाज़ खां ॾखण एशिया जो ख़तरनाक मार्ग थी वेंदो। स्टडी में इन ॻाल्हि जो बि इंकशाफ कयो वियो आहे त इन्हनि कोल पावर प्लांट्स ऐं कोयले जे खाणियुनि मां ख़ारिज थींदड़
हवाई गिलाज़त सबबि 30 सालनि ताईं या जेसि ताईं कोल पावर प्लांट्स हलंदा पंहिंजी ज़िंदगी पूरी कंदा तेसि ताईं 29,000 माण्हू मौत जो शिकार थी वेंदा। इन खां सवाइ माण्हू में सिहत जा ॿिया मसइला जिन में 40,000 बीमारियुनि जा एमरजेंसी रूम विज़िट, ॿारनि में दम ऐं साह जी बीमारियुनि, 19,906 नवां केस जनम वठंदा ऐं 25,000 ॿार वक़्त खां अॻु कचा ॼमंदा। माण्हू 2 करोड़ ॾींहं कम ते न बीहंदा, बीमारी सबबि मोकल ते हूंदा ऐं 57,000 सालनि ताईं माज़ूर ज़िंदगी गुज़ारींदा, जंहिंजो कारण फिफड़नि जी बीमारी, ज़ियाबतीस ऐं फालज हूंदो। इन खां अलावा ॼाणायल थर्मल पावर प्लांट्स हर साल 1400 किलोग्राम मरकरी या पारो ऐं 5,000 टन हैवी मेटल ते ॿधल पार्टिकुलेट मादो, कोयले जी धज़, उॾामंदड़ रख खे हर साल ख़ारिज कंदा, जंहिंजो 5 हिसो ज़मीन जे माहौलियात ते गॾु थींदो। इहा मरकरी वधि खां वधि ज़रख़ेज़ ज़रे ज़मीन खे मुतासिर कंदी। कोल पावर प्लांट ज़रिए ख़ारिज थींदड़ मरकरी जो तक़रीबन 5 हिसो 22% इन इलाइक़े जी ज़मीन ऐं मिठे पाणी जी माहौलियाती निज़ाम में जमा थींदो रहंदो, जेको मिक़दार जे लिहाज़ खां सालियानो तक़रीबन 350 किलोग्राम थिए थो। हिकु अंदाज़े मूजिबि पावर हाउस मां 125 मिलीग्राम फी हेक्टर फी साल खां बि वधीक हिसाब सां उत्तर ओभर वारनि इलाइक़नि जे 1300 चौरस किलोमीटरनि ते अटकल 1 लख माण्हुनि जी आबादी में मरकरी ख़ारिज ऐं ज़ख़ीरो कंदा रहंदा। कोयले जी माइनिंग ऐं इन सां हलंदड़ कोल पावर प्लांट्स में पाणी जो तमामु वॾो मिक़दार इस्तेमालु थिए थो ऐं पोइ उन्हनि माइनिंग ऐं कोल पावर प्लांट्स मां ख़ारिज थींदड़ पाणी केतिरा ई फासद मादा पाण सां गॾु खणी साफ़ पाणी जे वसीलनि खे आलूदो ऐं ज़हरीलो बणाइण जो सबबु बणिजे थो। ग्वादर, हब ऐं कराची जे पावर प्लांट सां सामूंडी पाणी जो टेम्परेचर वधण सबबि मच्छी ऐं ॿी आबी जीवत जा केतिरा ई ख़तरा लाइक़ आहिनि, जॾहिं त तमर जा आबी वसीला तमामु घटि कोयले जी माइनिंग ऐं इन सां हलंदड़ बिजली घरनि जे करे थर जे महदूद आबी वसीलनि जे ख़तमु थियण जो अंदेशो वधी वियो आहे। मुख़्तसर इहो त कोयले सां बिजली पैदा कंदड़ मनसूबनि सां पाणी जो सख़्तु बुरहण जनम वठंदो। ईंदड़ 3 सालनि में कोयले जी माइनिंग लाइ 4,000 अरब गैलन पाणी इस्तेमालु थींदो, जॾहिं त 10 गीगावाट बिजली पैदा करण लाइ कोल पावर प्लांट्स लाइ 8,500 अरब गैलन पाणी इस्तेमालु कयो वेंदो। कोयले जे उन्हनि मनसूबनि सबबि थर में पाणी जो बहिरान वधी वेंदो, जंहिंसां थर जो सॼो वाटर साइकिल तबाह थी वेंदो। थर जे अवाम जे रोज़गार जो दारोमदार जर जे पाणी ते आहे, जंहिंजो वाहिद ज़रियो सिर्फ़ु बारिश आहे। कोल माइनिंग ऐं कोल पावर प्लांट्स में पाणी जो इस्तेमालु करण जे करे थर जो फितरी हुसन बर्बाद थी वेंदो। इन खां अलावा थर जो अवाम पंहिंजे तारीख़ी ज़मीन जे हक़ खां बि बेदख़ल थींदो। दुनिया जा साइंसदान फासल फ्यूल जे ख़िलाफ़ कमु कंदड़ इदारा माहौलियाती माहिर कोरोना वायरस जो तालुक़ फ़ज़ाई आलूदगी सां जोड़े रहिया आहिनि, छो त कोरोना वायरस सबबि दुनिया जे उन्हनि इलाइक़नि में इंसान तमामु घणा मुतासिर थिया आहिनि जिन इलाइक़नि में फ़ज़ाई आलूदगी तमामु घणी आहे। इहो सच आहे त फ़ज़ाई आलूदगी ऐं मौसमी तब्दीली जो वॾो कारण जेको आहे कोयलो ऐं ॿियनि फासल फ्यूल में बिजली पैदा करणु आहे। मौजूदा सूरतहाल में असांजी हुकूमत खे कोरोना वायरस जे तनाज़ुर में सिहत जे वधंदड़ अहमियत जे पेश नज़र बिजली जे शोबे जे मनसूबनि में फ़ज़ाई, आबी ऐं ज़मीनी आलूदगी खे इंतहाई संजीदगी सां वठणु घुर्जे ऐं माहौल दुश्मन मनसूबनि खे फौरी तौर ते रोके तमामु वसीला क़ाबिल तजदीद या रिन्यूएबल एनर्जी ते ख़र्च करणु घुर्जनि। थर्मल कोयले जे मनसूबे मुतलिक़ इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्जियुनि ऐं मक़ामी रहवासियुनि खे पेश ईंदड़ मसइलनि ख़िलाफ़ क़ानूनी जंग जारी रखी वेंदी। असां थर में कोयले जे मनसूबनि सबबि मक़ामी रहवासियुनि खे ललपराइण, ज़री ज़मीननि आमदनी जे ख़ात्मे, पाणी जो बहिरान ऐं फ़ज़ाई आलूदगी जहिड़ा ख़तरनाक मसइला दरपेश आहिनि। उन्हनि मसइलनि जे हल लाइ हिन प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए हुकूमत खां मुतालबो था कयूं त
हू कोयले जे मनसूबनि बदिरां शमसी तवानाई ऐं विंड एनर्जी जहिड़े क़ाबिल तजदीद तवानाई जे मनसूबनि खे तरजीह ॾिनो। घोड़ाणो ऐं थरकोल फील्ड ब्लॉक 2 में कोयले जे खाण ऐं कोयले ते हलंदड़ बिजलीकरण सबबु बेदख़ल थींदड़ मक़ामी रहाकनि खे उन्हनि जी माशी सूरतहाल जे मद में थींदड़ नुक़साननि जे एवज़ फौरी तौर ते हक़ीक़ी मुआवज़ा ऐं चरागाहूं फ़राहम कयूं वञनि। इन खां सवाइ घोड़ाणो जे रवासियुनि खे घोड़ाणो डैम खां निजात ॾियारी वञे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। को सुवाल हुजे त ज़रूरु आहे। जेके कोल पावर प्रोजेक्ट्स वाटर प्रोजेक्ट्स चई थो वञे, अच्छा पहिरीं हिननि जो ख़्यालु हो त इहे 2012 जी ॻाल्हि आहे। पहिरीं हिननि जो पास हो इहो पाणी LBD खे डाइवर्ट करे उनखे रिसाइकल करे ऐं नबीसर ते रिज़र्वायर ठाहे उतां जेको आहे पाइप लाइन जे ज़रिए सप्लाई कंदा विजयार ते, विजयार खां पोइ जेको आहे वरी कोल पावर प्लांट्स ताईं जेको आहे मोकिलिया। हाणे 2012 में इहो कमु शुरू थियो ऐं उहो चैनल जेको आहे नबीसर ताईं मुकमल थियो, अरबे रुपया ख़र्च थिया। उनखां पोइ जेको आहे हींअर उन्हनि खे 2017 में ख़बर पई त LBD जो जेको पाणी आहे उहो इंतिहाई सैलाइन आहे, जेको कोल पावर प्लांट्स जे लाइ जेको आहे रीज़नेबल न आहे। पोइ उन्हनि जेको आहे इहो मनसूबो उते रद्द करे छॾियो अरबे रुपया ख़र्च करण खां पोइ। उन्हनि चयो त जेको आहे